आऊं तव्हांजो हसन पवर असीं ही मातली बॉयज़ हाई स्कूल हिकु इन जे इन गेट ते बीठा आहियूं। ही मातली जो बॉयज़ हाई स्कूल जी जेका ही इमारत आहे तव्हां पुठियां ॾिसी रहिया आहियो, तव्हांखे अंदरि हली ॾेखारियूं था। ज़िलो हैदराबाद हो, उन हैदराबाद जे हवाले सां इहा पहिरीं बिल्डिंग हुई जेका 1956 में जोड़ाई वई हुई। ऐं ही स्कूल उहो स्कूल आहे 80 साल पुराणो, जंहिंमें हिन में अहिड़ियूं शख़्सियतूं पढ़ी वियूं आहिनि, अहिड़ियूं शख़्सियतूं पढ़ाए बि वियूं आहिनि जिन जी ख़ुशबू अॼु बि इमारत में शामिल आहे। अंदरि हिन स्कूल जे हवाले सां इहो तव्हांखे ॿुधायां त हिन स्कूल में हिकिड़ी नई इमारत जेका असां करोड़े रुपयनि जी हिन स्कूल जे बिल्कुलु बिल्डिंग जे पुठियां ठहे पई, उहा ठाही पई वञे सिंध हुकूमत जे तरफ़ां। लेकिन हिन स्कूल खे इहो ज़रियनि खां मालूम थियो आहे त हिन छा ही स्कूल ठहण जे लाइक़ु आहे या ही अञा स्कूल मामूली मरमत करे हलाइण जे लाइक़ु आहे। मातली शहरनि जो इहो बि चवणु आहे त ही स्कूल हिकिड़ो असासो आहे, ही स्कूल हिकिड़ी असांजी माना मिल्कियत आहे, हिन जी असांखे मालिकी करणी आहे। अचो त जेके शहरनि जो असासो आहे, अंदरूना मंज़र हिन जा ॾेखारियूं त छा ही निश्तई नाबूद आहे, रहण जे लाइक़ु आहे या ही हलण जे लाइक़ु आहे या हिन में अञा ॿार पढ़ाए सघे थो। अंदरि हली अंदरियां मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था। 80 साल हिन इमारत खे थिया आहिनि, अॼु बि हू पंहिंजे पोज़ीशन में ऐं बरक़रार आहे, बहितरीनु आहे। त तव्हांखे हीउ ॾेखारियूं त अॼु बि उहे जेके 80 साल पुराणियूं हिन जूं सीढ़ियूं आहिनि अॼु बि बरक़रार आहिनि। उहे सीढ़ियूं जेके आहिनि, उहे ॾाकणूं जेके आहिनि, उहा जेका भित आहे, ही पासे वारी दीवार आहे, सच पुछो त अॼु बि उहा मज़बूत आहे। अॼु बि उहे सीढ़ियूं जेके आहिनि, जेकर सीढ़ियुनि खे केतिरा ज़िलज़िला आया आहिनि, केतिरा हिते तूफ़ान आया आहिनि, केतिरा बरसाती ॾहका आयो आहे, उन जे बावजूदि अॼु बि उहा इमारत पंहिंजे हिसाब सां बिल्कुलु बरक़रार आहे। 80 साल पुराणो स्कूल जंहिंजो ही मथियों हिसो आहे, जंहिं मथे हिसे में असीं आया आहियूं। ऐं हिन मथे हिसे खां पोइ तव्हां ॾिसो हिन मथीं पोर्शन ते बीठा आहियूं। हाणे हीअ जेका साम्हूं तव्हां ॾिसो पिया बिल्डिंग नई ठहे पई, करोड़नि जी लागत सां इहा बिल्डिंग ठहे पई। इहा इमारत जेका साम्हूं तव्हां ॾिसो पिया, इहो ई गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिकु जी इमारत, न्यू इमारत ठहे पई। इन जो असेंबली ग्राउंड इहो तव्हां ॾिसो पिया त हाई स्कूल 1 जेको उनजो पुराणो बिल्डिंग आहे, उनजे मथे बीठा आहियूं त इहा ऐं हिन जी जेका इमारत आहे इहो बिल्कुलु असेंबली ग्राउंड गॾियल आहे। लेकिन हिनखे जेको इमारत खे निश्चय नाबूद करण जे लाइ जेके सांभा कया पिया वञनि। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिकु मातली शहर, जंहिंजी ही पोयां तव्हां ॾिसो ही पुराणी इमारत आहे, त ही नई इमारत ठही हुई। उनजो ही ॾिसो गेट आहे, ही असेंबली ग्राउंड आहे जंहिंमें असीं बिल्कुलु दाख़िल थी विया आहियूं। हाणे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी पुराणी इमारत, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल हिकु मातली जी नई इमारत, इहे ॿई पाण सां बिल्कुलु गॾियूं पयूं। शागिर्द तमामु घणा आहिनि, त पोइ अधु शागिर्द हिन में ऐं अधु शागिर्द हुन में पढ़ाईंदासीं। असेंबली असांजो ग्राउंड साॻियो थींदो, माना ही बिल्डिंग बि बरक़रार रहे ऐं हू बिल्डिंग बि हुजे जीअं ही असां जेको मातली शहर जो असासो आहे इहो बची सघे। दोस्तो, जीअं त तव्हांखे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जी पुराणी इमारत बि ॾेखारीसीं, नई इमारत जेका करोड़े रुपयनि जी ठहे बि उहा बि ॾेखारीसीं। ऐं इहो ज़रियनि खां मालूम थियो आहे त जेका पुराणी इमारत आहे 80 साल पुराणी, उनखे निश्चय नाबूद करण जूं कोशिशूं कयूं वञनि। उन करे हिनखे जेको एजुकेशन वर्क्स खातो जेको डिस्ट्रिक्ट बदीन आहे उनखे हिन नाकारा करे छॾियो आहे। इहो बि असांखे ॾेखारियोसीं त उन जी जेके सीढ़ियूं आहिनि, उन जा जेके ऑडिटोरियम हॉल आहिनि, उन जूं जेके लाइब्रेरियूं आहिनि, उन जूं लेबॉर्ट्रियूं आहिनि, उन जा जेके स्कूल जा कमरा आहिनि, इन स्कूल जेको फंक्शन आहे इहो हलंदड़ आहे। अॼु बि ॾिसो त स्कूल जो जेको ठहियो आहे, महसूसु ईअं पियो थिए त चंद ॾींहंनि में को ठहियो हुजे, जेको को साल अध में ठहियो हुजे। लेकिन हिकिड़े अंदाज़े मुताबिक़ ही हाई स्कूल मातली नंबर 1 इहो हींअर बि तारके मातली में इमारत जे हवाले सां नंबर 1 आहे, बहितरीनु आहे। हीउ ढहण जे लाइक़ु न आहे ऐं हिनखे हिकिड़ी माफ़िया ढहण जी कोशिशूं बि करे हिते जे शहरनि ऐं हिते जे समाजी वर्करनि, हिते जे तइलीम जे ॼाणुनि, इहो सिंध हुकूमत ऐं एजुकेशन वर्क्स खाते जे सिंध खाते जे ऐं हिते जे बिल्डिंग खाते जे आला अख़्तियारनि खां इहा गुज़ारिश कई आहे, इहा अपील कई आहे त ख़ुदारा हीउ असांजो असासो आहे, हिन में बहितरीनु उस्ताद पढ़ाए विया, हिन में पाकिस्तान समेत बैन अक़वामी सतह ते शागिर्द हुआ, उहे हितां पढ़ी उन्हनि जॻहियुनि ते पहुता आहिनि। ऐं हिन स्कूल जी इमारत ॿार पढ़ण वारनि जे हवाले सां लाइक़ु आहे। हिननि खे इन ई जॻह ते छॾे इन ते चंद लख रुपया ख़र्च करे हिननि खे रिपेयर करे ऐं वरी इनखे लाइक़ु सम्झो वञे। ऐं जेका नई बिल्डिंग ठही आहे उहा हिन जे सां गॾु करे इन ॿिन्ही स्कूलनि में तदरीसी अमल जेको आहे उहो बरक़रार रखियो वञे। कैमरामैन मुज़म्मल पंवर सां गॾु हसन पंवर, मातली।